अस्सलाम वालेकुम। ही नओं व्लॉग शुरू कयां थी। अॼु सूमर 28 सितंबर जी शाम आहे ऐं मां हीउ कमु जेको आहे कंटिन्यू कंदी रही आहियां। हिते मुंहिंजी हीअ ग्लू गन लॻियल आहे, जेका हाणे मूं ऑफ करे छॾी आहे। इन सां मूं पंहिंजे हिननि वॉल ऑर्गेनाइज़र्स खे, हिन पॉकेट ऑर्गेनाइज़र्स खे मां डेकोरेट कयो आहे। हिकिड़ो ॾिसो ही, ऐं ॿियो ही गुलनि सां। टे जे मथे बंच आहे गुलनि जो, छो त हिते स्पेस घणी हुई त हिनखे मां सिर्फ़ु हिते ई हयो आहे। ऐं हिकिड़ो हीअ आहे, ठीकु आहे। सो इहे टे पूरा थिया। ऐं मुंहिंजे पलंग जी हालति वरी बि ॾेखारियां थी तव्हांखे। उनखां सवाइ मां हीअ जेका आहिनि कुशन्स जेके आहिनि फिल करे छॾिया, छो त मूंखे सुभाणे वरी वञिणो आहे बाज़ारि। त मूं सोचियो जेका पॉलिस्टर मूं वटि आहे त उहा ॾिसां केतिरी थी वञे इस्तेमालु। सो उहा सॼी इस्तेमालु थी वई, थेलीअ में हेठि थोरी ज़रड़ी पई आहे। सो हिननि खे अञा मूं सिबियो न आहे। पोयां ही खुलिया पिया आहिनि मैचिंग धागनि सां। हिननि जी पोयां बैक साइड जेका सिलाई थींदी, स्टफिंग मूं हिननि जी ज़बरदस्त कई आहे। छा बि थी पए हे दॿजंदा न आहिनि, पिचकंदा न आहिनि। इन करे मां बाज़ारि मां कॾहिं न भराईंदी आहियां। मां हमेशह हिननि जी भराई पाण कंदी आहियां, छो त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी पसंदि सां ऐं हिकिड़ी ख़ूबसूरतीअ सां हिननि खे भरियां थी। कुंडूं वग़ैरह तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु प्रॉपरली हिननि जूं भरियल आहिनि। ऐं बाक़ी सिलायूं रहियल आहिनि, इहे मां करे वठंदमि। कमिरे जो हाल बुरो आहे। ऐं हिते मुंहिंजो रोल पियो आहे जेको फोम जी शीट्स जो। ऐं उनखां सवाइ हीअ त कपिड़ो पियो आहे। हीअ थेलियूं वठी आई हुयमि, उहे पयूं आहिनि। कंप्यूटर जी टेबल जी हिन महिल हालति ख़राबु आहे, छो त मां कमिरे में वेही ऐं पंहिंजो कुशन्स भरिया त उन्हनि जी जेका डस्ट ज़रूरु निकिरंदी आहे पॉलिस्टर मां, त उहा निकिती आहे। सो इहो सिलसिलो जारी आहे। सुराण हिते भिॼाए वई आहे, गिदामड़ी आहे। ऐं ॿियो छा भिॼाए वई आहे, चांवर भिॼाए वई आहे। ऐं दाल बि हूंदी, हा हीअ दाल भिॼाए वई आहे। ऐं उनखां सवाइ दाल चांवरनि खां सवाइ मां राति जो पचाईंदमि वाङणनि ऐं पटाटनि जी भाॼी। ऐं हिते सुरण ठाहे थी दही फुल्कियूं, शौक़ीन आहे। ऐं हुते अलाए छा छा बॉइल करण लाइ रखी हुई आहे। सो किचन में ईंदमि मां असांजी नमाज़ खां पोइ, तेसि ताईं अञा मां कुझु कमु कयां थी। सुराण वेंदी आहे शाम जो मथे वॉक करणु। सो ही स्टोर में मुंहिंजूं काठियूं पयूं, चयोमांसि त ही लाहे अचिजांइ। सो उहा लाहे खणी आई आहे। हाणे इहे मूंखे कमु ईंदियूं बर्ड्स वारे प्रोजेक्ट में, त उहे मां जॾहिं ठाहियां थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां सां लाज़मी शेयर थींदो। ऐं अॼु ख़बर न आहे देरि ताईं केतिरो कमु करे सघंदमि। सो बिस्मिल्लाह कयूं था वरी। सो डिनर आहे तयारु, दाल तयारु आहे। ऐं हुन सां गॾु इहे वाङण ऐं पटाटनि जी भाॼी तयारु आहे। चांवर पचनि था, चांवर हाणे रखिया आहिनि। ऐं सुराण छा छा थी करे, सुराण बाबा अलाए छा ठाहियो, अलाए कहिड़ी रेम्बो चाट ठाही अथई, ख़बर न आहे। इहो मां थी नालो ॾिसां, हुन में एॾियूं सारी शयूं आहिनि जो मूंखे हैरत थी लॻे। सुराण विझी तव्हां ॾिसां, थोरो मां रिकॉर्ड थी कयां। हिनखे कुकिंग जो क्रेज़ आहे। हिन जा ॿ जेके आहिनि, हिकिड़ो ग्रुप आहे, हिकिड़ो फेसबुक ते पेज आहे, सुराण रेसिपीज़ ऐं सुराण किचन। सो इहे नवां नवां तजुर्बा कंदी रहंदी आहे। ऐं मीना बाज़ार बि जेको असांजो लॻंदो फैमिली गाला, उन में बि हीअ पंहिंजे खाधे जो स्टॉल हणंदी। सो उहो तव्हांखे ज़रूरु ॾेखारिबो त उते छा थो थिए। हिन महिल राति जा थियण वारा आहिनि 10। ऐं हिते कुझु काठियूं मां पेंट करे रखियूं आहिनि, एक्रेलिक पेंट सां हिननि खे पेंट कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि खे शेप ॾियण जे लाइ, जीअं कंहिंमें हीअ एक्स्ट्रा काठियुनि जा पीसिस मूं हया आहिनि, पहिरियों ग्लू गन सां हया आहिनि, उनखां पोइ पेंट करे छॾियो आहे। किन में त कुदरती तरह हुया, हिन में ही ग्लू गन सां हयो आहे, पेंट कयो आहे। ईअं कुझु हिननि में मूं एडिशन कयो आहे पाण। सो हीअ अञा ताईं कंप्लीट सुकिया न आहिनि। सुकंदा त वरी हिननि खे इनशाला सुबुह जो हिननि जो वारो ईंदो, इहो प्रोजेक्ट कंप्लीट कंदमि, पोइ ॿियो शुरू कंदमि। ऐं हिते जेको आहे हे मुंहिंजो सिलसिलो जारी रहियो गुलनि ठाहिण जो। सो कटिंग्स जेके थियल हुयूं त उहो काफ़ी सारा मां उन्हनि मां ठाहे चुकी आहियां। मुख़्तलिफ़ शयुनि में हिननि खे बि यूज़ कंदमि। ऐं जीअं तव्हां ॾिठो त जेके मां वॉल ऑर्गेनाइज़र ठाहिया आहिनि, उन्हनि खे बि मां हिननि ई गुलनि सां डेकोरेट कयो आहे। सो बहरहाल इहो सिलसिलो जारी रहंदो ऐं वरी इनशाला कंटिन्यू कंदासीं सुभाणे सुबुह जो। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ट्यूसडे, अंगारो आहे, सितंबर जी आहे 29 तारीख़। कल्ह शाम खां जेको व्लॉग मां शुरू कयो हो उनखे कंटिन्यू कयूं था। ऐं हिन महिल थिया आहिनि सुबुह जा 11। कम वारी माई आई, सफ़ाई करे थांव धोई हली वई। हाणे मां खीर काढ़ण लाइ रखियो आहे। ऐं जेतिरी देरि उहा माई कमु कंदी रही त मां हिते वेही काफ़ी सारा गुल ठाहिया, उहे तव्हां सां शेयर कयां थी। उनखां सवाइ मां सुबुह खां ॿियो छा कयो आहे उहो बि तव्हां सां शेयर कयां थी।
अॼु ॿाहिरि बि वञिणो आहे, छो त उन ॾींहुं जेके मां दवाऊं वठणु वई हुअमि त उन्हनि मां हिकिड़ी दवा मूंखे न मिली, उहा मां अॼु वठंदमि। ऐं ॿियो त बैंक मां मैसेज आयल आहे त थम वेरिफिकेशन जे लाइ वञिणो आहे, त उहो बि हिकिड़े ई पंध में वञिबो। उनखां पोइ वेंदमि मंगल बाज़ार, अंगारे बाज़ार, छो त 4 कुशन्स जेके फिल कया आहिनि त पॉलिस्टर उन्हनि में पूरी थी वई, त अञा हिकु ॿ अहिड़ियूं शयूं ॿियूं ठाहिणियूं आहिनि जंहिंमें मूंखे पॉलिस्टर जी ज़रूरत पवंदी। सो उहो जॾहिं सुरहाणी ईंदी त मानी वानी खाई नमाज़ पढ़ी पोइ वेंदासीं। हमेशह मां सवेरे निकिरी वेंदी आहियां, पोइ अधु स्टॉल बंदि हूंदा आहिनि, कुझु मिलंदो आहे कुझु न मिलंदो आहे, पोइ बसि क्वारी करे वापसि अची वेंदा आहियूं। त मूं बसि 2-3 कम जमा थी विया आहिनि, इहे सभु गॾु करे ईंदसि। ऐं उनखां सवाइ मासी ईंदी आहे हूअं मंझंदि जो कम वारी, त ॿिया थां बि धोई वेंदी आहे ऐं मानी बि खणी वेंदी आहे। सो मानी बि मां हिनखे हिन महिल ॾेई छॾी ऐं ॿिया थां थींदा कोन, छो त राति जो जेका दाल पचाई हुई ऐं वाङणनि जी भाॼी हुई उहा पई आहे, त असां मानी पचाए, मां ऐं सुराण हूंदासीं, मासीअ खे मानी पचाए मूं ॾेई छॾी, असां हुन सां ई खाई वठंदासीं। सो लंच जो कोई टेंशन न आहे, ज़िंदगी ॾाढी आसान आहे अगरि आसान करे गुज़ारिजे त। ऐं उनखां पोइ राति जो वरी इंशाल्लाह कुझु फ्रेश ठहंदो, लाज़मी उहो तव्हां सां शेयर कबो। सो हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी त सुबुह खां वठी मां ॿियो छा छा कयो आहे। सो जेतिरी देरि माई कमु कंदी रही, पहिरियों त मां जीअं तव्हांखे पहिरियों ॿुधायो त मां हेॾे होॾे घुमंदी वठंदी आहियां जेसि ताईं उहा सफ़ाई कंदी आहे। उनखां पोइ वरी मां जेको आहे जॾहिं उहो थां धोईंदी आहे त मां बि हिते वेही रहंदी आहियां। सो हीअ गुल कंटिन्यू ठहनि था पिया, ऐं हिते अञा कुझु सर्किल्स कपिड़े जा कटिया अथमि, कुझु ॿियो बि कपिड़ो रखियो आहे, ग्रीन जेको आहे पननि जे लाइ इस्तेमालु थींदो। ऐं ग्रीन में तव्हां ॾिसी सघो था मूं डिफरेंट डॉट्स वारा ऐं प्रिंटेड ऐं हर तरह जा जेके आहिनि कपिड़ा इस्तेमालु कया आहिनि। हीअ ॾिसो मां ठाहियां थी 12 गुलनि जा पैकेट फॉर सेल। सो उन में छा छा आहे, हीअ मीडियम साइज़ गुल आहे 2 पननि सां, वॾो गुल आहे हिकिड़े पन सां, हीअ तमामु वॾो गुल आहे, हीअ डबल थींदो, हीअ हिन जे मथां टाकींदसि। उनखां पोइ हीअ 3 गुल आहिनि जेके आहिनि पननि सां, 6 गुल आहिनि नंढा वॾा मिक्स सिंगल, माना उन्हनि में कोई पन न आहे लॻल। सो हीअ 12 गुलनि जो हिकिड़ो हिकिड़ो पैकेट हूंदो, ठीकु ठाकु महिनत थी लॻे, ख़र्च बि आहे लाज़मी कुझु न कुझु। ऐं जेके बचियल पीसिस आहिनि उहे सभु एॾा सुहिणा न हूंदा आहिनि जो हिन में यूज़ थी सघनि, त मूंखे स्पेशली कपिड़ो कटिणो बि पवंदो आहे, बटण बि हिन जे मथां लॻनि था। सो तव्हां मूंखे ॿुधाइजो त हीअ टोटल जेके मूं तव्हांखे हींअर मैंशन कया गुल 12 जो पैकेट, के डबल आहिनि के सिंगल आहिनि, कंहिंजो पन डबल आहे, कंहिंजो साइज़ वॾो आहे, त हिननि जी प्राइस घणी हुजणु खपे। हीअ हिकिड़े पैकेट में 12 गुल हूंदा। हाणे अंदरि था हलूं, उते मां तव्हांखे ॾेखारियां त मूं अंदरि छा छा कयो आहे। सो कमिरो थी वियो आहे वर्कशॉप, हीअ ॾिसो कीअं था लॻनि। हाणे हीअ मुंहिंजूं काठियूं राति जो मूं पेंट करे रखियूं, सुकी वियूं, हिन जे मथां मूं ठाहिया आहिनि आखेरा, ऐं हिन ग्लू गन सां जेको आहे मूं इहे चिमड़ाया आहिनि। आखेरा जेके आहिनि इहो मां ॻोठ मां घुराया, असली पखियुनि जा आखेरा, उन्हनि खे कटे ऐं मां हिन में यूज़ कयो आहे। ऐं इन जो हैंडल ठहंदो हिन तार सां, ॿिन्ही पासे ॾांहुं हिन में हीअं तार लॻंदी, पोइ ईअं लॻंदो त झूले ते या कंहिं हंधि हिन जो आखेरो आहे, पोइ हिन खे टंगण जे लाइ यूज़ कबो। ऐं हिननि काठियुनि में मूंखे कुझु डेकोरेशन बि करणी आहे, ठीकु आहे। सो इहो प्रोजेक्ट हाणे कंदमि कंप्लीट, ऐं मां इहो ई थी चाहियां त हिकु हिकु प्रोजेक्ट जीअं कंप्लीट थींदो वञे तीअं तीअं मां पोइ ॿियो शुरू कयां, ईअं न हुजे त हिकिड़ा अध में हुजनि हिकिड़ा पंध में, त पूरा न थी सघनि। सो हीअ मुंहिंजूं प्यारियूं झिरकियूं। ऐं तव्हां मूंखे इहो बि ॿुधायो त भला हिननि जी प्राइस घणी हुजे। हिन ते 1-2 अञा गुल लॻंदो त जीअं थोरो रंगीन लॻे। हिकिड़ो काठ जा नंढा नंढा हार्ट्स आहिनि, उहे बि हिन में मां टंगींदमि, ऐं पोइ उनखां पोइ हीअ हैंग करण जे लाइ तयारु हूंदो। त ज़ाहिर ॻाल्हि आहे त हीअ उस में ऐं अङण में नथो हणी सघिजे खुली जाइ में, छो त बारिश पई या उस पई त हीअ कपिड़े जा सिबियल आहिनि त हीअ ख़राबु थी वेंदा। सो हिनखे छांव में कहिड़ी बि जाइ ते हणी सघिजे थो। इहो बि मूंखे तव्हां खां मशवरो खपे त हिननि जी प्राइस छा हुजणु खपे, अञा ताईं मां डिसाइड न कई आहे। सो हाणे मां कंटिन्यू कयां थी पंहिंजो कमु। हीअ प्रोजेक्ट मुंहिंजो थी वियो आहे पूरो। हीअ ॾिसो, हीअ आहिनि हीअं मथां हिन में हिकिड़ो हार्ट बि लड़के थो। ऐं हाणे मूंखे तव्हां ॿुधायो हिन जी प्राइस घणी हुजे। हीअ कंहिं प्लांट्स जे भरिसां या किथे बि मर्ज़ी आहे जिते सूट करे उते जेको आहे हणी थो सघिजे। ऐं हीअ जेके बॉल आहिनि रंगीन, इहे मां इन लेस मां कढिया आहिनि। ऐं उनखां सवाइ हीअ जेके पन आहिनि उहे मां फेल्ट मां ठाहिया आहिनि। ऐं ॿियो छा आहे, हीअ हार्ट्स त इहे त वुडन हार्ट्स कंहिं क्राफ्ट स्टोर तां वरितल आहिनि। ऐं हिन पासे हीअ मुंहिंजी बचियल पई आहे अञा वायर, छो त मां हर शइ जो स्टॉक रखंदी आहियां।
हिन में मुंहिंजो आहे ढेर सारो फेल्ट, नंढा वॾा पीसिस बि मां सभु बचाए रखंदी आहियां त मूंखे कमु ईंदा आहिनि। सो इहो प्रोजेक्ट पूरो थियो त अञा हीअ खोलियमि, सुतली पई खपे त कढियमि त मूं ॾिठमि त अड़े हीअ गुल बि त मूं कॾहिं ठाहिया हुया। सो ॾिसां थी अगरि टाइम मिलियो त अहिड़ा गुल बि जेके हिन मां ठाहींदमि, इन्हनि जो बि हिकु ॿ पैकेट। सो डिपेंड करे थो टाइम ते। सो हीअ मुंहिंजो प्रोजेक्ट पूरो आहे। ऐं ॿी ॻाल्हि मां हिन में छा कई आहे त ॾिसो, जिते जिते वायर आहे न, उन वायर जे चौधारी मां हई आहे ग्लू गन सां मां ग्लू हई आहे, हेठां बि हिननि जे, ऐं हीअ वायर जे किनारनि ते ॾिसो त इन लाइ त जीअं वायर जेका खुली न वञे या पंहिंजी जाइ तां हटी न वञे। बाक़ी हिन में सुठी ॻाल्हि इहा आहे त हीअ वायर आहे न, अगरि थोरो घणो घटि वधि थो थी वञे त हिनखे पाणी फ्लैक्सिबल आहे, ॾाढी नरम बि न आहे ऐं तमामु सख़्तु बि न आहे, त हिनखे पंहिंजे हथ सां जेको आहे थोरो फिक्स करे सघिजे थो। सो इहो प्रोजेक्ट पूरो थियो। हाणे मां खणंदमि कुशन्स, उन्हनि जी बैक साइड जी सिलाई न आहे थियल त मां उहा सिलाई कंदसि। कुशन जा कवर्स जेके हुया उन्हनि जो बैक साइड मां सिबी छॾियो ऐं इन्हनि खे पैक बि करे छॾियो आहे। ऐं हीअ मां पंहिंजा वॉल ऑर्गेनाइज़र्स पैक कया आहिनि। हीअ थैली थोरी नंढी त हिनखे पोयां फोल्ड करे छॾियो आहे हिकिड़े खे, हिनखे बि ऐं हिननि में हिननि जी हैंगर कढी छॾी आहे त पोइ हिन में विझी सघिजे थी। हिन ते ई फुदण हया आहिनि, हिननि जे मथां ई गुल आहिनि योयोस, ऐं उनखां सवाइ जेके मूं पंहिंजा बर्ड्स ठाहिया आहिनि उहे बि मां पैक करे छॾिया आहिनि। सो हीअ हिननि जी पैकिंग आहे। हीअं त मुंहिंजा हीअ 3 जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे कंप्लीट आहिनि। हीअ सॼा पखी, हीअ डेकोरेशन पीस आहे, ऐं सॼा मुंहिंजा कंप्लीट आहिनि। हाणे मां पूरो टाइम ॾींदमि योयोस ठाहिण खे, जेके ॿाहिरि मां गुल पई ठाहियां वेठी, उन्हनि खे पूरो टाइम ॾींदमि। 1:30 थियो आहे, सो असांखे ॿाहिरि बि वञिणो आहे। सो सुराण जीअं ई ईंदी त असां उहा नमाज़ पढ़ंदी, मानी खाईंदी त पोइ हलाए वेंदासीं। सो हाणे वञी मां पचाईंदमि मानी, उनखां पोइ मां नमाज़ पढ़ंदमि त जीअं मुंहिंजो इहो फ़र्ज़ु पूरो थियल हुजे त पोइ टेंशन न थिए, पोइ वरी मिलूं था। असां वियासीं ट्यूसडे बाज़ार। सो हीअ सुराण जो फेवरेट फ्रूट आहे, इहो वरितोसीं ऐं कुझु ॿियो फ्रूट बि वरितो, केला वरितासीं ऐं कुझु ॿी थोरी शॉपिंग कई। ऐं हीअ ज़बरदस्त प्लेट मूंखे असां ॿिन्ही खे ॾाढी वणी न, त असां कंहिं स्वीट डिश खे छा करण लाइ, कंहिं स्वीट डिश खे सर्व करण लाइ, त ईअं मूंखां अक्सर लफ़्ज़ विसरी वेंदा आहिनि। सो इहा वरितीसीं, ॾाढी वणी मूंखे। ऐं बसि मूंखे लॻो बसि अॼु जी वाह जो ॾींहुं थियो, असांजो बाज़ार जो चकर जेको आहे सजायो थियो। ऐं हीअ 2 रील वरितमि, अछो बि थोरो बचियो। हीअ कलर ब्लू जो मां वटि न हो, लास्टिक वरिती सनी। उनखां अलावा कुझु वॾी साइज़ जा 2 शॉपर वरिता, छो त उहो एग्ज़िबिशन वारे पार्क में सामान खणी वञिणो पवंदो। पॉलिएस्टर मूंखे न मिली ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। हाणे मां थर्सडे ते कोशिशि कंदमि चकर हणा, तेसिताईं मां उहे शयूं थी ठाहियां जिन में मूंखे पॉलिएस्टर जी ज़रूरत न पए। हाणे वेंदमि मां पाणी ॾियणु, ऐं उनखां पोइ जेको आहे थोरी डिनर जी तयारी थींदी, ऐं पोइ अॻियां छा थींदो उहो अॻिले व्लॉग में। ठीकु आहे। सो अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां, ऐं मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त अॼु जी मसरूफ़ियत कीअं लॻी तव्हांखे। सो अॼु जी बेस्ट जेका मुंहिंजी शॉपिंग हुई इहा हुई। ऐं रील ऐं धागा ऐं लास्टिक ऐं इहे शयूं वठी मां उहे हमेशह ख़ुशि थींदी आहियां। सो बाक़ी सब्ज़ी फ्रूट इहो त हाणे ज़िंदगीअ जे लाइ ज़रूरी आहे, जॾहिं वञूं था त वठूं था। ठीकु आहे। सो मोकिलायूं था, वरी मिलंदासीं ॿिए व्लॉग में। तेसिताईं अलाह वही।